बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। प्यारा साथियों, दोस्तों, अॼु वरी तव्हांजे लाइ हिकु नओं किसो। उम्मीद आहे त इंजॉय कंदव। दोस्तों, अॼु को किसो शाम मुल्क जो आहे। शाम मुल्क ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। कंहिं ज़माने में अदल इंसाफ़ वारो बादशाह हो। रैत जो ख़ैर ख़्वाह। उन बादशाह जे हिकिड़े ॾींहुं दरबार लॻी पई हुजे। बादशाह जे दरबार में हिकिड़े माण्हू उथी ऐं बादशाह खे चयो त बादशाह सलामत, असांजे शहर में हिकिड़ो माण्हू आयो आहे, ॿाहिरि जो, ॾाढो दिलचस्प माण्हू आहे। उहो किसा ॿुधाईंदो आहे, कहाणियूं ॿुधाईंदो आहे। पर साईं, ही माण्हू जॾहिं किसो ॿुधाइण शुरू थो करे न, त ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे। माना वॾा किसा। माण्हू था चवनि त सुबुह खां जे किसो शुरू करे त शाम ताईं पियो किसो हले, किसो खुटे ई न। एॾो किसा हुनखे यादि। ऐं वरी जे शाम जो शुरू करे त ईअं सम्झ सॼी राति पई हले त किसो खुटे ई न। ऐं किसो बि दिलचस्प माण्हू ॿुधनि शौक़ सां। ऐं माण्हू इहो बि चवनि था त अणॿुधल ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। माना अहिड़ा किसा ॿुधाईंदो जेके तव्हांजा ॿुधल ई न हुजनि। ऐं इहो बि था माण्हू चवनि त हू जेका बि कहाणी ॿुधाईंदो आहे हिकिड़ो भेरो, त वरी किथे बि उहा कहाणी ॿीहर न ॿुधाईंदो आहे। माना एॾा हुनखे किसा यादि। वॾो दिलचस्प माण्हू। बादशाह जो ॿुधो, बादशाह चयो त इनखे दरबार में हाज़िर कयो। बादशाह जा माण्हू विया त वञी हिनखे महिमान सराय में रहियल हो, उतां वञी हिनखे वठी आया। आयो बादशाह वटि, बादशाह जे दरबार में हाज़िर थियो। साईं, मुंहिंजो को गुनाह को कीअं? चई न, असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे त तूं वॾो जेको आहे सो किसागो माण्हू आहे, नवां नवां किसा थो ॿुधाईं, वॾा वॾा किसा थो ॿुधाईं, दिलचस्प किसा थो ॿुधाईं। पोइ जे अहिड़ी ॻाल्हि आहे त असां तुंहिंजो नालो छो न ॿुधो आहे? जी एॾो तूं मशहूरु आहे त असां तुंहिंजो नालो छो न ॿुधो आहे? अॼु ई असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे, अॼु ॿुध में, मां तॾहिं तोखे घुरायो आहे। हुन शख़्स चयो त साईं, मां पंहिंजी वॾाईअ ॾी हा मां नथो वणां, त पोइ मां एॾो मशहूरु आहियां। बाक़ी इहो आहे, यारनि दोस्तनि जी कचहरी थींदी आहे, पोइ हुते वेही दिलि विंदराइण लाइ कचहरियुनि में किसा कहाणियूं मां हुननि खे ॿुधाईंदो आहियां। बादशाह चयसि न, माण्हू तुंहिंजी वॾी ॻाल्हि था कनि, एॾो बि हेठां ई खां कमु न वठि। माण्हू त चवनि था तूं तरह तरह जा किसा कहाणी ॿुधाईंदो आहे, जेसि ताईं ॿुधंदड़ थकिजी बेज़ार न थियनि त तुंहिंजो किसो खुटे ई कोन, किसो बंदि ई न कंदो आहे। ख़ैर, तोखे असां इन जे लाइ घुरायो आहे, पर हाणे पहिरियों तूं खा पी, त पोइ असां तुंहिंजो इम्तिहान था वठूं। बादशाह हुकुम कयो, हिनखे खाधो पीतो ॾिननि, ॾाढो खाई कई करार। हाणे किसो थींदो राति, किसो राति जो बादशाह ऐलान करायो शहर में त बाबा किसागो आयो आहे, दिलचस्प किसा ॿुधाईंदो आहे, नवां नवां किसा ॿुधाईंदो आहे। सो आम दावत आहे सभिनी खे त अचनि बादशाही दरबार में, अची किसो ॿुधनि। राति थी सही, सॼी दरबार बादशाह जी भरिजी वई, का जाइ कान हुजे वेहण जी, ईअं सम्झो त तिर छिटण जी जाइ न। बादशाह हिनखे साम्हूं विहारियो। बादशाह हिनखे चयो त असां तुंहिंजी ॻाल्हि त वॾी ॿुधी आहे, पर हाणे ॻाल्हि ॿुध,
असां माण्हू था चवनि त तूं भला किसा खणंदो आहे। हाणे जेकॾहिं तोखां असां अहिड़ी का ॻाल्हि ॿुधूं कहाणी ॿुधूं जेका सुबुह ताईं पूरी थिए, माण्हू था चवनि सॼी राति हलंदी आहे ऐं उनजी हर ॻाल्हि बि सची हुजे त माण्हू चवनि था ऐं तूं ॿुधाए वेंदे। पर मां तुंहिंजो अॼु ॿियो थो इम्तिहान वठां। मां सम्झां थो तुंहिंजी क़ाबिलियत इहा न आहे, तुंहिंजी क़ाबिलियत जो इम्तिहान इहो न आहे, छो जो किसा त तूं ई ॿुधाईंदो आहे ऐं ॿिया बि माण्हू अहिड़ा किसा ॿुधाईंदा आहिनि। पर मां तुंहिंजी क़ाबिलियत इहा थो ॾिसणु चाहियां त असांजे दरबार में तूं अॼु अहिड़ी कहाणी ॿुधाए जेका हुजे बि नंढी, माना सॼी राति न हले, ऐं उनजी हर ॻाल्हि हुजे बि नंढड़ी पर हुजे कूड़ी, हुजे ॻाल्हि कूड़ी। ऐं ॿुध, जेकॾहिं असांखे शक थियो त हे जेको तूं किसो खणी थो इन जो को बि लफ़्ज़ सचो आहे त पोइ तोखे मिलंदई सज़ा, पोइ मिलंदी तोखे सज़ा। ऐं जेकॾहिं तूं सॼो किसो कूड़ो ॿुधायो, असां सम्झोसीं त हा बराबरि ईअं नथो थी सघे, त वाइदो आहे तोखे दिलि घुरियो इनाम ॾींदा। हाणे इहो अथई, हाणे तूं किसो शुरू कर। ख़लीफ़े बादशाह जो हिनखे कहाणी त जिथे किथे ॿुधाईंदो हो, पर अॼु बादशाह वरी हिनखे नई जो हिकिड़ो शर्त विधो त हे ॼण थोरो मुंझी पियो। आम किसा पियो खणंदो हो, पर बादशाह चयसि त न, किसो खण कूड़ो, थोरो बि सच जो गुमान थियो त सज़ा मिलंदी। हे थोरो मुंझी पियो त माना अहिड़ो किसो खणा जेको कूड़ो हुजे, अणथियणो हुजे, ॻाल्हि अहिड़ी हुजे जेका अणथियणी हुजे, जेको ॿुधे हा त हा बराबरि। पर हाणे बादशाह हुकुम हुयो, बादशाह हुकुम हुयो, इनकार जी का गुंजाइश कान हुई, भॼण जी का वाह कान हुई। तंहिं करे हिन बिस्मिल्लाह करे सोचे 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 ऐं बादशाह खे चई त बादशाह सलामत, किसो भला ॿुधो। हाणे सभु इन ॾे कन ॾेई ॿुधण लॻा। किसो शुरू कई, चई हे बादशाहनि जा बादशाह, मां पंहिंजे पीउ जो आहियां वॾो पुटु, मां पंहिंजे पीउ जो वॾो पुटु आहियां। मां जॾहिं 8 सालनि जो हुयुसि, 8 सालनि जो मां थियुसि त मुंहिंजो पीउ पैदा थियो। मां पंहिंजे पीउ जो वॾो पुटु आहियां, मां 8 सालनि जो हुयुसि त मुंहिंजो पीउ पैदा थियो। पोइ मुंहिंजी ॾाॾीअ छा कयो जो बाबे खे खणी मुंहिंजे हंज में विहारे, मुंहिंजी ॾाॾीअ बाबे खे खणी मुंहिंजे हंज में विहारे, मूंखे चई त भाउ हिन हाणे तूं हिनखे परचाईंदो कर, तूं हिनखे खेॾाए, हिनखे परचाए। पर बाबो जो नंढड़ो हुयो, नंढड़ो ॿार, सो बाबो रोअण लॻो, बाबो रोअण लॻो। हाणे ॾाॾीअ चयो त हिनखे परचाए, ॾाॾीअ खां पियो डिॼां त ॾाॾी न मार ॾे, सो मां हिनखे परचाइण जी ॾाढी कोशिशि कई, खणांसि कुॾायांसि हेॾां होॾां, पर बाबो माठी न करे, दाहूं हुजसि, माठी न करे। नेठि खणी निकितुसि बाज़ार, मां चयो भला थोरो घुमायांसि। मां हिनखे बाज़ार खणी आयुसि, साईं बाज़ार में जो पहुतासीं, जीअं बाज़ार में पहुतासीं माण्हू हेॾां होॾां त बाबे खणी माठ कई, रोअण बसि कई। उते बाबे छा कयो, जेके माण्हू टपनि पिया कंहिंखे सॾु करे उन्हनि सां मज़हबी बहस करणु लॻो। बाबो मज़हबी बहस करणु लॻो, 8 सालनि जो ॿारु। नेठि वरी मां बाबे खे खणी अॻिते हुयुसि, त बाबे मूंखे चयो त कुकड़ जो ताज़ो आनो वठी अच, मूंखे कुकड़ जो ताज़ो आनो वठी वियुसि हिकिड़े दुकान ते, उतां वञी मां हुनखे चयो मूंखे कुकड़ जो आनो ॾे, पर ताज़ो। मां पैसनि ते वरितो, मां ॾिनो बाबे खे हथ में ई हुयो। बाबे जीअं हथ में पकड़ियो त उन आने मां साईं चूज़ो निकिरी आयो, चूज़ो निकितो, पर साईं चूज़ो उते जो उते, माना चूज़ो वधंदो वियो, चूज़ो तमामु वॾो थी वियो। मां बि बाबे खे यकु कच्छ ते खई पियो हलां,
हाणे चूज़ो जो वॾो थी पियो, मां बाबे खे कच्छ तां लाथो, मां बि चढ़ी पियुसि चूज़े ते, बाबो बि चढ़ियो चूज़े ते। ॾाढो चूज़े जा लोॾा हुजनि, बाबे खे बि ॾाढो मज़ो पियो अचे। पोइ चूज़े ते चढ़ी असां हलियासीं घर ॾे। पर साईं जीअं असां हलंदा हलूं, चूज़ो वधी वधी नेठि उठ जहिड़ो थी वियो। पोइ हुते घर पहुतासीं, मां बाबे खे लाथो, मां बाबे खे लाहे पंहिंजे ॾाॾीअ खे ॾिनो, मां चयो अचे ॾाॾी हाणे संभालीस। छो जो मुंहिंजो पीउ ईअं सम्झण मुंहिंजो भाउ बि हो त पीउ बि हुयो, मां तात्यांसि पियो त मुंहिंजो भाउ बि हुयो, मुंहिंजो पीउ बि। निसोरो कूड़। बादशाह दिलि में चयो यार बराबरि, हे त सॼो कूड़ आहे, सॼो कूड़। पर कूड़ बि थींदा आहिनि, पर हे त कूड़नि जो बि को अबो आहे। पर हाणे बादशाह पाण हिन खे चयो, बादशाह खे लॻी ॾाढी कावड़ त भला अहिड़ो कूड़। पर ठीकु, हाणे हिन खे चयो अहिड़ो अथमि, तंहिंजे करे बि ॿुधऊं। हा ॾे ख़बर पोइ चई साईं चूज़ो जेको हुजे सो आणे मां हुते घर ॿधो। साईं पर जेको चूज़ो हुयो हाणे उठ जहिड़ो थी वियो, उन चूज़े जो जेको हाज़मो हूंदो हो न, हाज़मो एॾो त हुनजो तिखो हुयो जो साईं तव्हां सां मां कहिड़ी ॻाल्हि कयां। जेको ॾेंसि खाई वञे, जेको ॾेंसि खाई वञे, जेको ॾेंसि खाई वञे। एतिरे क़दुरु जो उन चूज़े खे खाराईंदे खाराईंदे ईअं सम्झ असांखे बुख काटणी पवंदी। गाह ॾियूंसि, ॿियो कुझु ॾियूंसि, अन्न ॾियूंसि, मानी ॾियूंसि, पर चूज़े खे बुख। नेठि असां उन चूज़े खे कम में लॻायो। साईं इहो चूज़ो वरितो मुंहिंजे पीउ, चूज़ो मुंहिंजे पीउ वरितो, तंहिंजे करे बाबो हर रोज़ सुबुह जो उनखे पाण सां वरी जंग बि वठी वेंदो, जंग काए वेंदो। जंग बाबो वेंदो, पोइ उते वञी काठियूं कटे ऐं बाबो उनखे खणी काठियूं खणी ईंदो। पर साईं उहो चूज़ो जो वॾो हो, माना बाबो एॾियूं त काठियूं आणींदो हो, एॾियूं त काठियूं आणींदो हो जो असांजो घर जेको हुयो न, उनजो अंगण सॼो काठियुनि सां भरिजी वियो। अंगण असांजो सॼो काठियुनि सां साईं भरिजी वियो। पर काठियूं जो घणियूं खणंदो हो बाबो हुन ते, त काठियुनि खणण जे करे चूज़े जी जेका पुठी हुई न साईं, उहा थोड़ी, माना काठियुनि में कंहिं काठी में कंडा हूंदा हुआ, कंहिं में कीअं, त उहा उन चूज़े जी पुठी जेका हुई सा उन वज़न जे करे या उन चुंबुनि जे करे उनजी छिलजी पई। साईं उहा छिलजी जो पई, हुनजी खल बल लही अस, रत पियो वहेसि, वीचारो चूज़ो बीमार थी। बाबो परेशान थी वियो। इहो हाल ॾिसी बाबे पंहिंजे पड़दादीअ खां, मुंहिंजी पड़दादी न, बाबे पंहिंजी पड़दादीअ खां चई त तूं बि वॾो जुग ॾिठो आहे, तोखे बि ख़बर चार हूंदी, हे चूज़े खे फटो थी पियो आहे, भला कोई न जेको ॾस पतो को कीअं। बाबे खे पंहिंजी पड़दादीअ चयो त भाई इहो त सवलो आहे, हाणे हीअं करे जो अखरोट जो ॿिज, अखरोट उन जे ॿिज जी लुपरी ठाहे ऐं चूज़े जे फटनि ते रख। अखरोट जे ॿिज जी लुपरी ठाहे चूज़े जे फट ते रख। त बाबे अखरोट वरिता, उनजो ॿिज कढी उनजी लुपरी ठाहे कुटे ठाहे लुपरी ऐं बाबे चूज़े जे पुठनि ते ॿधी। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेल बाबो उथी ॾिसे त चूज़ो बिल्कुलु तंदुरुस्त ऐं ताज़ो, फट बट का शइ न, खल जहिड़ी लॻी पई। पर उते जिथे न बाबे हिनखे लुपरी ॿधी अखरोट जे ॿिजनि जी, उतां अखरोट जो वण फुटी निकितो। बाबे ॾिठो त अखरोट जो हिकिड़ो वण फुटी निकितो आहे उन चूज़े जे पुठीअ ते। हल हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, साईं 3 ॾींहंनि खां पोइ उहो वण तमामु वॾो थी वियो, अखरोट जो वण। साईं पोइ जिॾे बि चूज़ो वेंदो हो न त उहो वण उनजे मथां पियो लुॾंदो ऐं लमंदो। हिकु ई हफ़्ते में उन वण जे टारनि में केतिरा ई अखरोट पची विया, अखरोट साईं लड़कनि पिया, चूज़ो जिॾे वञे हुन में अखरोट पिया लड़कनि। हाणे साईं चूज़े ते बार पियो थिए न, हेॾो सारो वण, वरी उन में अखरोट पकल, माना सम्झूं पिया त चूज़े खे हलण में तकलीफ़ थी।
पोइ असां अखरोट पटण जे लाइ टोड़ण जे लाइ असां 10-12 माण्हू मज़दूर घुरायासीं। साईं 10-12 मज़दूर घुरायासीं। उन मज़दूरनि ॾींहं राति कमु कयो। छंछर जे ॾींहं खां वठी ख़मीस जे ॾींहं ताईं 6 ॾींहंनि में उन्हनि छा कयो जो उहे अखरोट पटे ऐं गॾु कया। एॾा अखरोट आहे साईं। साईं वण जूं टारियूं तव्हां सां मां कहिड़ी ॻाल्हि कयां, वण जूं टारियूं एॾियूं त डिघियूं हुयूं जो सुबुह जो माण्हू उन ते चढ़ंदो हो न त वरी शाम जो माण्हू उन तां लहंदो हो। एॾियूं टारियूं डिघियूं। बादशाह दिलि में चए यार हे त को वॾी बला आहे। थोड़ा कूड़नि जो बि सफ़ा को उस्ताद आहे। कूड़ बि अहिड़ो कूड़। ठीकु हल अॻिते। माण्हुनि जा वात पटिजी विया। जेके ॿुधनि पिया किसो माण्हुनि जा वात पटिजी विया। हल भाउ अॻिते छा थियो पोइ? चई साईं हाणे 10-12 मज़दूर जेके कयासीं 6 ॾींहं उन्हनि लोड़ियो अखरोट साईं पटिजी विया। हाणे अखरोट पटिजी विया। हाणे माना ॼण चूज़े तां कुझु ॿाहिरि हल्को थियो, वण बि हल्को थियो। वण जो हल्को थियो त साईं मां उन वण जे चौधारी चकर हयो। चूज़े ते चढ़ी ऐं वण जे चौधारी मां चकर हणी। मां ॾिठो, मां चयो त ॾिसां त मता मज़दूरनि का बेईमानी कई हुजे, मता को अखरोट रहिजी न विया हुजनि। मज़दूर कंदा आहिनि साईं हराम पाई। सो मां चयो मता को अखरोट रहिजी न विया हुजनि। अब बीहो तव्हांखे मज़दूरी पोइ था ॾियो। पर साईं उन ॻोल्हण में बि मुंहिंजो सॼो ॾींहुं हलियो। एॾो वण वॾो, सॼो ॾींहुं मुंहिंजो उन ॻोल्हण में हलियो। ठीकु साईं, मज़दूरनि खे मज़दूरी ॾिनीसीं, मज़दूर विया। अब अञा जो ॾिसां त उहो चूज़ो जेको आहे असांजो, उहो चूज़ो वण जी टारीअ ते वेठो आहे। उहो चूज़ो वण जी टारीअ ते वेठो आहे ऐं राति जे सुम्हण जी पियो थो तयारी करे। चूज़ा वणनि ते सुम्हंदा आहिनि, वण ते सुम्हण जी तयारी पियो थो करे। मां चयो यार त किरी न पए। सो मां हिकिड़ो पथर खणी ऐं उन ॾे उछलायो त जीअं हेठि लहे। साईं मां पथर जो उछलायो त पथर वण खां बि मथे हलियो। मथे हलियो, ॾिसां 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 पर पथर साईं उहो हेठि न किरियो। पथर हेठि न किरियो। उहो पथर वण जे मथां सॼो ईअं पखिड़िजण लॻो। वण जे मथां ईअं सॼो खुली ऐं मिटी थी पखिड़िजण लॻो। अञा जो ॾिसां त वण जे मथां हिकिड़ी भली ज़मीन तयारु थी वई। भली ज़मीन तयारु। बाबे खे सॾु कयमि, ॾाॾीअ खे, सभिनी खे सॾु कयमि। सभिनी ॾिठो, ॾाढा ख़ुशि थियासीं त भला हाणे असांखे पंहिंजी ज़मीन बि पंहिंजी थी पई। साईं चढ़ी वञी ॾिठमि जो अंदाज़ो लॻायमि त 40 एकड़ खनि ज़मीन हुई जेका उन वण जे मथां मां जेको भितर उछलायो उन में 40 एकड़ खनि साईं ज़मीन हुई। साईं असां छा कयोसीं, असां वटि जेके बि ढोर ढगा हुया, हाणे असांजो पंहिंजो थी बनी वारो असांजो पंहिंजो थी वियो। सो जेके ढोर ढगा असांजा हुया, असां उहे सभु ढोर ढगा मथे उन ते ज़मीन ते चाढ़ण जे लाइ मोकिले छॾियासीं। ज़मीन ते चाढ़ण जे लाइ मोकिले छॾियासीं। फ़सुलु पोखियोसीं। थोरनि ॾींहंनि में साईं फ़सुलु बि तयारु थी वियो। ढोर ढगा बि असांजा, हाणे असांखे ढोर ढगनि जी बि परेशानी कान रही। गाह पटे जी उहे बि असांजा उते चरनि पिया। कुझु ॾींहंनि में असांजो फ़सुलु बि तयारु थी वियो। साईं ॾाॾे ऐं मूं उन ॿनीअ में तिर पोखिया। चयोसीं त तिरनि जो अघु सुठो आहे, ॿनी बि तिरनि जे हिसाब सां भली आहे, सो असां तिर पोखिया। पर साईं महीने खां पोइ जो असां ॾिसूं त हिकु सलो बि फुटी न सघियो। मथे थिया पर हुन मां तिर न निकिता। अड़े हे छा थियो? ॾाॾे पाड़े वारनि सां सलाह कई, यार मां तिर पोखिया हा, सो हिकिड़ो सलो बि न थियो आहे। पाड़े वारनि वरी ॾाॾे खे चयो त यार तो बि कई आहे बेवकूफ़ी। बेवकूफ़ी कई अथई। इहा ज़मीन तिरनि जहिड़ी न, तूं कंहिंखां सलाह त पुछी हाल। इहा जेका ज़मीन आहे इहा तिरनि जहिड़ी न, भली ज़मीन ही, तूं इन में गिदरा पोखी आहे। बेवकूफ़ तूं तिर छो पोखिया? ॾाॾे चयो त हा सही आहे। ॾाॾे खे ॻाल्हि दिलि सां लॻी। पोइ ॾाॾे मूंखे ऐं मुंहिंजे नंढे भाउ
माना मुंहिंजो जेको पीउ हुयो असांखे चई दफ़ा वञो इन वण जी चोटीअ ते वञी चढ़ो। उतां असां ॿई वियासीं, उतां तिरनि जा ॿिज चूंडे असांखे ॾाॾे चए त चूंडे अचो ॿिज जेके तिर सां पोखियासीं, फुटा जो कोन। साईं असां ॿई ॿाहिरि वियासीं, 1 कलाक में असां सॼो ॿिज 40 एकड़नि जो असां 1 कलाक में ॿिज चूंडे आयासीं। ॿिज जो चूंडे आयासीं, ॾाॾे चयो त इहो ॿिज त तोरायो। साईं ॿिज जो तोरायूं त 3 मण खनि ॿिज निकितो, 3 मण खनि ॿिज न, 3 मण खनि हुयो। ॾाॾे चयो त हाणे तोर त सही आहे, पर हाणे इन ॿिज खे ॻणियो त ॾिसां त ॿिज पूरो आहे। साईं वरी असां ॿिन्ही भाइरनि वेही ॿिज खे ॻणियोसीं। साईं ॿिज खे जो ॻणियोसीं त ख़बर पई त हिकिड़ो ॿिज खुटल आहे, हिकिड़ो ॿिज खुटल आहे। ॾाॾे चए त वञो मथे तव्हां खां भुल थी आहे, हिकिड़ो ॿिज खुटल अथव। वरी साईं असां ॿई ॿाहिरि चढ़ियासीं, वरी वण ते वञी उन ॿिज जी ॻोल्हा लाइ वियासीं। उते 40 एकड़ साईं ज़मीन हुजे, ज़मीन जो ज़रो ज़रो ॻोल्हियोसीं, ज़रो ज़रो ॻोल्हियोसीं, पर साईं असांखे उहो हिकिड़ो ॿिज जेको हुयो उहो न मिलियो। ॾाॾे जो बि ड्रिज पियो थिए, पर हाणे ॿिज लधो ई कोन। असां ॻोल्हे ॻोल्हे पियासीं थकिजी, नेठि असां हेठि लथासीं बि। हेठि जीअं पिया लहूं त असांखे हिकिड़ी किविल ॾिसण में आई। किविल ॾिठोसीं त हिकिड़ी किविल आहे, जेको असां ॿिज ॻोल्हियूं पिया न, हिन किविल जे वात में उहो ॿिज हुजे, उहो गिहलींदी ऐं हिकिड़ी ईअं दड़े थी वई पई। अड़े असां सॼो ॾींहुं ॿिज ॻोल्हियो आहे, ॿिज ॻोल्हियो आहे, ॿिज इहो किविल खई पई थी वञे। साईं मां तकड़ में वञी उन ॿिज खे ईअं हथ में खयो, चयमि त हथ में खणा त किविल छॾींदसि, पर साईं किविल हुनखे छॾियो न, किविल हुन सां चुंबड़ियल हुई, किविल हुनखे छॾियो न ॿिज खे। मां जेतिरो ज़ोर ॾियां पर साईं किविल हुनखे छॾे ई न। असां ॿिन्ही में छिक छिका लॻी पई हुजे, न मां छॾियां न साईं किविल छॾे। आख़िर ज़ोर जो घणा साईं ॾिनासीं, किविल बि ज़ोर पई ॾे, मां बि ज़ोर पियो ॾियां। इन ज़ोरनि में उहो जेको तिर जो ॿिज हुयो न साईं, उहो ज़ोर ते टुटी ॿ टुकर। साईं 2 टुकर जो थियो, तो ॿिज जो न जीअं तिरनि जो ॿिज टुटी जो पियो न, त उन जे हिक दाणे मां साईं वठी थो तेल निकिरे। ॿिज टुटो जो न साईं उन मां वठी थो तेल निकिरे। हल साईं एॾो तेल हुजे जो वहंदे 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 ईअं ॾिसां नज़र खुटी वञे ॼण तेल जो दरिया हुजे। 40 एकड़ असांजी ॿनी सॼी साईं तेल जो ईअं तेल जो साईं दरिया हुजे। हाणे साईं दरिया जो थी पियो त असांजी उन 40 एकड़ ॿनी जा जेके हारी असां रखिया हुआसीं, उहे उन में साईं ॿेड़ियूं हलण लॻा। उन तेल उन दरिया में एॾो तेल निकितो उन हिकिड़े अध ॿिज मां। खलीफ़े खे कावड़ पई अचे वॾी। माण्हू पुछनि यार कूड़ बि ॿुधासीं, पर हे कूड़ो त बणा अलाए छा आहे, इहो कूड़ बि अहिड़ा, ऐं खिल बि कान थी अचेसि, हॿके बि कोन थो। हल चई साईं ख़ुदा जी कुदरत ॾिसो। हाणे बाबे खे जो असांजे ॾाॾे खे जो न पाड़े वारनि चयो त बाबा हीअ ॿनी जेका हई ॿनी तिरनि जे लाइ भली न हुई, ऐं तिर असांजा थिया बि कोन। पोइ ॾाॾे खे चवनि त बाबा तूं इन में पोखे गिदरा, या ॿनी गिदरनि जे लाइ भली आहे। वरी असां ॾाॾो गिदरे जा ॿिज वठी आयो, वियासीं गिदरे जा ॿिज, ॾाॾो बाबो मां साईं असां गिदरे जा ॿिज पिया पोखियूं। साईं जीअं जो गिदरे जा असां जेॾीमहिल ॿिज पिया पोखियूं, अलाह जी कुदरत, ईअं ओचितो हिकिड़ो ज़बरदस्त तूफ़ान आहे। असां ॿिज पिया पोखियूं, ईअं ज़बरदस्त हिकिड़ो तूफ़ान आहे। हाणे साईं ॿनी सॼी सिधी, उते न को मन, न को वरी का अहिड़ो को वॾो वण हुजे, का अहिड़ी शइ हुजे जंहिंजी वञी असां पनाह वठूं, जंहिंमें जिथे वञी असां लिकूं। सॼी 40 एकड़ ज़मीन हुजे सिधी। असां पाण बचायूं त कीअं बचायूं?
इते साईं अची मुंझासीं, हाणे काॾे वञूं? इते मुंहिंजे पीउ ईअं वात खोलियूं वेठो हुजे, सो छा थियो जो मां ऐं ॾाॾे छा कयो, मां ॾाॾे खे ॿांह खां वठी, हाणे तूफ़ान हुजे घणो, वञूं त वञूं केॾे? चईंसीं असां जल्दी ट्रपो ॾेई ऐं बाबे जी हिकिड़ी ॾाठ हुजे, ॾिठोसीं त उनखे ॾाठ में हुयो सोराख, असां ॿई वञी उन में लिकी वेठा। साईं जीअं जो ॾाॾो ऐं मां वञी बाबे जे हिन में हौड़ जे सोराख में घिड़ी वियासीं, त बाबे वरी छा कयो जो हेॾां होॾां ॾिसी हिकिड़ी थुल्ही मतारी रिढ हुजे, बाबे वञी उनखे पकड़ियो। बाबे वञी साईं उनखे पकड़ियो। साईं इहो तूफ़ान जेको हुजे, मां तव्हां सां कहिड़ी ॻाल्हि कयां साईं, हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं तूफ़ान खुटे न, हल हलां हल हलां हल हलां साईं, 47 ॾींहंनि ताईं साईं इहो तूफ़ान हलियो। 47 ॾींहं साईं इहो तूफ़ान हलियो। हाणे एॾा ॾींहं असां त बुख में मरी सभु ख़तम थी वञूं, पर शुक्र आहे जो बाबे उहा रिढ पाण सां दी, रिढ जेका बाबे पकड़ी, माना उन जे करे उन जो गोश्त खाईंदा हुआसीं 47 ॾींहं, माना असांजा ईअं गुज़रिया। असां साईं अंदरि वेही वेही तंग थी वियासीं। नेठि हिकिड़े ॾींहुं बाबे वात खोलियो, असां उतां ॾाठ मां ईअं लियो पाए ॿाहिरि ॾिठो त भला सिज पियो थो चमके, सिज पियो थो चमके। असां चयोसीं त हाणे तूफ़ान बीह वियो। साईं मां ऐं ॾाॾो उन ॾाठ जे सोराख मां ॿाहिरि निकिरी आयासीं। अब हेठि जो ॿनीअ ते आयासीं, ॾिसूं त भा तूफ़ान ऐं मींहं जे करे असांजी सॼी ज़मीन लुड़ी वई, ज़मीन सॼी लुड़ी वई, ज़मीन हुई कान, माना ज़मीन हुई कान। असां साईं सभु हवा में पिया लड़कऊं, ज़मीन हुजे ई कान, असां सभु हवा में पिया लड़कऊं। वरी बि साईं इहो शुक्र कयूं जो बाबे पाण सां गॾु हिकिड़ी रसी आंदी, बाबे आंदी रसी, पोइ असां उन रसीअ खे साईं झले हेठि लहणु शुरू कयोसीं। हिकिड़ो हिकिड़ो करे असां हेठि लही ऐं घर आयासीं। अची घर पहुतासीं, असांजी ॿनी बि वई हली, बसि शुक्र इहो कयोसीं जो सही सलामत अची घर पहुता। बादशाह ॿुधी ऐं सम्झो त हाणे कहाणी पूरी थियण वारी आहे। हिनखे चई यार ॿुध, तोखे सलाम आहे, तो कहाणी बराबरि मज़ेदार ॿुधाई आहे, कहाणी बराबरि मज़ेदार ॿुधाई थी, पर हाणे ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि कर त इहा सची कहाणी आहे या कूड़ी? इहो ॿुधाए त इहा सची कहाणी आहे या कूड़ी? त किसे ॿुधाईंदड़ चए बादशाह खे, चयो त बादशाह सलामत, इहा कहाणी जेका मां तव्हांखे ॿुधाई आहे न, ओ शुरूअ खां वठी आख़िर जेसि ताईं घर पहुतासीं न, जेको ॿुधायोमांव न, लफ़्ज़ बि लफ़्ज़ सॼी कहाणी सची अथव। बादशाह चयसि त पोइ जेकॾहिं इहा कहाणी सची आहे त माना तो पंहिंजो वाइदो न पाड़ियो न। मां तोखे चयो हो त मूंखे कहाणी ॿुधाए, पर कहाणी अहिड़ी जो सॼी कहाणी कूड़ी हुजे, हिकिड़ो बि लफ़्ज़ हुन में सच जो गुमान न थिए। तूं पाण थो चई त कहाणी ॿुधाई थी सची, चई तो हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ बि हिन में सचो आहे, पोइ त तूं वाइदो पंहिंजो पूरो कोन कयो न, पोइ त तूं सज़ा जे लाइक़ु आहे न। तोखे मां चयो हो त जे कहाणी सची हूंदी त सज़ा ॾींदोसीं ऐं कूड़ी हूंदी त इनाम ॾींदोसीं। तूं पाण थो चई त कहाणी सची। उहो ॿुधी हुन शख़्स खिली बादशाह खे चयो त ए बादशाह जा बादशाह, मां तव्हांजे हुकुम जी लफ़्ज़ बि लफ़्ज़ तामील कई आहे, ऐं मां जेको हींअर चयो त इहा आखाणी सची आहे, इहो बि तव्हांजे हुकुम मुताबिक़ कूड़ साबित करण लाइ चयो अथमि। तव्हां चयो न त कूड़ी हुजे, मां तव्हांखे सोचां त सची आहे, माना सची हुई कान, सची हुई कान।
तव्हां जेको मूंखे चयो कूड़ी कहाणी सॼी कूड़ी हिन महिल तव्हां पुछियो त कहाणी सची आहे कूड़ी त तव्हांखे मां कीअं चवां त कहाणी कूड़ी आहे पोइ त सची ॻाल्हि थी रही न तॾहिं थो चवें त हा सही कहाणी आहे सची माना बराबरि सॼी ॻाल्हि तव्हां सां जेको मां वाइदो कयो हो मां उहो पंहिंजो वाइदो पारे इते बादशाह बि खिली ॾिनो दरबार में बि खिली ॾिनो वाह 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 हे यार तूं ठीकु थो चईं असां तुंहिंजे लाइ जेको ॿुधो होसीं बराबरि हो सभु सच निकितो बराबरि मां बि पंहिंजी ज़िंदगीअ में किसा नारा ॿुधा आहिनि पर तोखे सलाम आहे पोइ बादशाह हिन किसा ॿुधाईंदड़ शख़्स खे इनाम ऐं सोनियूं अशरफियूं ॾेई ऐं बादशाह हिन खे रवानो